अपडेट करना सी अहम खबर है। खैरपुर खास शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में पिण जे पाड़ी जी खोट खिलाफ शागिर्दनि जो एहतजाज। शागिर्दनि इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन गेट आॾो धरणो हुयो। सख़्त गर्मी में बिना पानी जे हॉस्टल्स में वेठा आहियूं, परेशानियुनि जो शिकार आहियूं, इहो चवण आहे शागिर्दनि जो। अपडेट करना सी पिण जो साफ़ पाड़ी फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो, शागिर्दनि जो चवण आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। खैरपुर खां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में पिण जे पाणी जी खोट खिलाफ शागिर्दनि जो एहतजाज। शागिर्दनि इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन गेट आॾो धरणो हुयो। शागिर्द चवनि था, सख़्त गर्मी में बिना पानी जे हॉस्टल्स में रहूं था, परेशानियुनि जो शिकार आहियूं। पिण जो साफ़ पाणी फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। खैरपुर मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पीअण जे पाणी जी खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। शागिर्दनि इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन गेट आॾो धरणो हुयो। सख़्त गर्मी में बिना पानी जे हॉस्टल्स में रहूं था, परेशानियुनि खे मोरियूं था। शागिर्दनि जो चवण पीअण जो साफ़ पाणी फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। खैरपुर खां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में पिण जे पाणी जी खोट खिलाफ शागिर्दनि जो एहतजाज। अपडेट कंदासीं। शागिर्दनि इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन गेट आॾो धरणो हयो।